नाज़रीन, टंडोल आर्मी तहरीक इंसाफ पारां कारूंझर समेत सिंध के वसीलन की नीलामी खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कियो वियो। उन हवाले से ॾिसूं था ग़ुलाम रसूल नोहड़ियो की रिपोर्ट। टंडोल में तहरीक इंसाफ पारां कारूंझर समेत सिंध के वसीलन की नीलामी खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कियो वियो। उन मौके ते अॻवान आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त कारूंझर की नीलामी कंहिं भी सूरत में क़बूल ना है ऐं कंहिंखे बि कारूंझर खे कटण की इजाज़त न ॾींदासीं। कारूंझर की नीलामी के खिलाफ़ है। धरती दड़ियन के पैरन हेठां जेका धरती खिसकाई पे वजे उन के खिलाफ़ है। असां मुतालबो था करूँ पीपल्स पार्टी इक़्तिदार की लालच में हारायल जुआरी वगर समूरा वसीला 3 बाल करण थी चाहे। कारूंझर की नीलामी कारूंझर की लीज समेत सिंध जा वसीला खपण बंद कया वजन। 15 सालन में सिंध के जो सस्ते बाजार जो उन्होंने वखर करे छो है। हर शे फार सेल है, हर शे फार नीलामी है। तंहिं करे ही सिंध के मानन की मिल्कियत है। ही धरती ही दरिया ही मानन जा वसीला पीपल्स पार्टी के हुकूमत के यो को भी हक़ कोने। तू सकाफ़ती उञाण कारूंझर सिंध की सुञाणप है, सिंध जो वर है, सिंध जो पटको है, गैरतन की निशानी है, रूपले कोली के देश की निशानी है। असां इन नीलामी के इन साजिश के फौरी तौर रद्द था करूँ ऐं मुतालबो था करूँ तो इन साजिश के फिल फौर हमेशा के लिए दफन किया वजे। सिंध गवर्नमेंट जेका अड़ा हथकंडा हमेशा कंदी अचे थी। केॾी महिल असांजे सिंध के मारूड़न की जेका ज़मीन है भुगड़न की मुठ ते बहरिया के मालिकन के विकणी नीलाम कई वञे थी। केॾी महिल वरी उनके जेको कारूंझर जा नीलामी नोटिफिकेशन कढिया वञनि था जिते जो सो अदालतूं जेके से अचन थियूं हरकत में उनके खिलाफ़ जो सो बाबा ही सिंध जा वसीला आहिनि ही तव्हां नथा नीलाम करे सघो। हिते जंगली जीवत रहन था इनके तव्हां कीअं था नीलाम करे सघो। असां हिते कारूंझर जी नीलामी खिलाफ़ एहतजाज कयो आहे। असांजो मुतालबो आहे त नीलामी के फौरी तौर बंद कयो वञे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान के अपील कजे थी सॼी सिंध अॼु एहतजाज करे इहो साबित कयो आहे त जेको ज़रदारी साहब जो इहो फ़ैसिलो आहे कारूंझर खपाइण जो उनके रद्द करे छॾियोसीं। त इन जे करे चीफ जस्टिस साहब सो मोटो एक्शन खणी नीलामी के फौरी तौर बंद करे असां पंहिंजे सिंध जा वसीला हिननि जे हवाले न कंदासीं ऐं न ई विकिणण ॾींदासीं। ज़रदारीअ खे इहो कतई हक़ न आहे त पंहिंजे हिसाब सां असांजे सॼे सिंध जे माण्हुनि जा सिंध जे वसीलनि जा फ़ैसिला करे। वो कारूंझर जी नीलामी खिलाफ़ है। जहिड़ी तरह सां सिंध के नीलाम कयो पियो वञे असां उन जी मज़म्मत कयूं था त सिंध जा जेके वसीला आहिनि, सिंध जूं जेके ज़मीनूं आहिनि, सिंध जा जेके ॿेट आहिनि या सिंध जो जेको भी मिल्कियत है वह कंहिं हिकिड़े शख्स की मिल्कियत ना है। अॻवाननि चिताव ॾिनो त कारूंझर समेत सिंध जा वसीला खपाइण बंद कया वञनि न त ॿी सूरत में एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। कैमरामैन दानिश लिगारी सां गॾु ग़ुलाम रसूल नोहड़ियो, आवाज़ टीवी, टंडोल।